महिरबानी असांजे मथां एतिरियूं आहिनि ॼाणे टे खां ई घणियूं। जेको थधो पाणी उन जे टाइम में थधिड़ो पाणी पीऊं था, इहा ई एॾी नेमत आहे असां इन नेमत जो शुक्र नथा अदा करे सघूं। सिहत जो जेको साह खणूं था, इहो हिकिड़ो साह रब जी नेमत आहे। मानी जो गिरह खाऊं था, इहो अलाह जी नेमत आहे। सुभान अल्लाह। पाणी जो ढुक पीऊं था, इहा बि रब जी नेमत आहे। ज़मीन ते हीअं हलूं था पेरें सेरें, इहा बि अलाह जी नेमत आहे। अखियुनि सां ॾिसूं था ख़ुदा जो जहान, ख़ुदा जा रंग, इहा अखियूं बि अलाह जी वॾी नेमत आहे। सुभान हिकिड़ो अल्लाह। मिंट तव्हां तसवर कयो, जेकॾहिं अखियूं न हुजनि तव्हां हितां निकिरी रोड ताईं त वञी ॾिसो, अखियूं खुलियूं पियूं आहिनि, इन जो अहसासु कोन्हे, पर अखियूं बंदि थी वञनि पोइ ॾिसो त छा इहा अखि केॾी वॾी रब जी नेमत। नेमत इज़ा फुक़िदत उरिफ़त, नेमत जॾहिं फुरिजी वेंदी आहे पोइ हुनजो क़दुरु थींदो आहे, जॾहिं हूंदी आहे न त हुनजो क़दुरु न हूंदो। बच्चा रब ॾिना आहिनि, इहा रब जी नेमत आहे। वॾी नेमत अथव सिहत, चाक चङा भला आहियो, लख करोड़ रुपया कुर्बान कजनि इन सिहत जे मथां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बाबा हिन माण्हू जो जिगर कमु नथो करे, हिनखे इंडिया वेंदो, उते जिगर जो टुकड़ो हिनखे पेवंद कंदा, घणो ख़र्चु थींदो? जे 25 लख रुपया ख़र्चु थींदो। 25 लख हे जिगर अलाह से मुफ़्त में ॾिनो आहे सॼी ज़िंदगी। हा, कॾहिं हिन जा पैसा 25 लख तव्हां भरिया आहिनि? पर इंसान वॾो नाशुक्रो आहे, वॾो नाशुक्रो आहे। इंसान जहिड़ो ॿियो को बेशुक्रो थी न सघंदो। मुंहिंजो माण्हुनि सां वास्तो आहे, सॼो ॾींहुं माण्हुनि सां उथण वेहण आहे। मूं पंहिंजे ज़िंदगी में ॾिठो आहे हिकिड़ो माण्हू, उन खे 1000 मंझां 999 नेमतूं आहिनि, हिकिड़ी तकलीफ़ आहे जी। 1000 मां तकलीफ़ूं घणियूं? बाक़ी 999 नेमतूं आहिनि। त उहे 999 नेमतुनि जो शुक्र कोन थो अदा करे, उन हिकिड़ी तकलीफ़ जी दाह ज़रूरु कंदो। साईं वारो कजांइ दुआ घुरिजे, साईं मूंसां मुश्किल, साईं हीअ जंहिंसां वेंदो दोस्त सां, दुश्मन सां, पंहिंजे सां, पराए सां, ज़ाल सां, पुटनि सां, ॿारनि सां बि ॻाल्हि कयो, मूंखे ई तकलीफ़, मूंखे ई तकलीफ़। अड़े हे 999 नेमतूं अथई, उन्हनि जो करे शुक्र अदा कयो अथई। तव्हां सम्झो था ॻाल्हि खे? ऐं अलाह खे बेशुक्र माण्हू बिल्कुलु न वणंदा। बेशुक्र माण्हू अलाह खे पसंदि ई न आहे। अलाह खे उहे माण्हू वणंदा आहिनि जेके शुक्रगुज़ार हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं अलाह जो वाइदो आहे त जेके शुक्र कंदा उन्हनि खे अञा वधाईंदुसि, मालामाल कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा भाइरो, तव्हां पंहिंजी आदत बणायो शुक्रगुज़ारी जी। थोरी बि नेमत मिले, पाणी जो ढुक पियो, चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मौला ही पाणी पीआरी तुंहिंजी नेमत आहे। सुभान अल्लाह। कपिड़ा पायो, अलाह जो शुक्र अदा कयो। ज़मीन ते हलो, अलाह जो शुक्र अदा कयो। आईने में मुंहुं ॾिसो, रब जो शुक्र अदा कयो। रब कहिड़ी सुहिणी सूरत ॾिनी अथव। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿिया माण्हू तव्हांखे खणी कीअं बि चवनि तूं कोझो ई, पर आईने में पाण खे ॾिसो, सम्झंदो त मूं जहिड़ो दुनिया में सुहिणो आहे ई कोन। सुभान अल्लाह। आहे जी मुंहिंजा साईं, मुंहिंजा दोस्तो, त अलाह ताला दिल शानू जेको ॾिनो आहे, असांजे औकात खां घणो आहे। असां एतिरो लहूं नथा जेतिरो रब असांखे ॾिनो आहे। ॿुधायो त उन मालिक करीम जो शुक्र अदा कजे या न कजे? उन रब जे एहसाननि इनामनि जी जेका ऐसा अलाह ताला जल शानू जी शुक्रगुज़ारी करण सां अलाह ताला तव्हांजी नेमतुनि खे वधाईंदो, तव्हांखे अञा वधीक ख़ुशहाल बणाईंदो। इहो नुस्ख़ो अथव नेमतुनि खे वधाइण जो, इनामनि इकरामनि खे वधाइण जो। इहो क़ुर मजीद में
अल्लाह ताला जल्ले शानू नुस्ख़ो अता फरमायो आहे त जेको बानू रब जो जेतिरो शुक्रगुज़ार थींदो अल्लाह तबारक व तआला जल्ले शानू उन जे नेमतुनि खे एतिरे क़दुरु इज़ाफ़ो ऐं वाधारो अता फरमाईंदो। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला जल्ले शानू इहो वाइदो फरमाए छॾियो आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजा शुक्रगुज़ार थींदो त मूं रब जो तव्हां सां अहद आहे, तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे त मां तव्हांजे नेमतुनि खे अञा वधाईंदुसि, एतिरो वधाईंदुसि जो तव्हांजे तसवर खां वधाए छॾींदुसि। ॾिसो ही क़ुरान शरीफ़ में सूरह इब्राहिम में आयत नंबर 7 रब फरमाए थो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां शुक्रगुज़ार थींदो त कसम सां थो चवां ज़रूर बिल ज़रूर तव्हांजे नेमतुनि खे वधाईंदुसि। सुभान अल्लाह, सुभान कसमा कसमी ॻाल्हि आहे रब जी क़ुरान में। सुभान अल्लाह, सुभान सम्झो था छा रब फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, ज़रूर बिल ज़रूर तव्हांजे नेमतुनि खे मां रब वधाईंदुसि। सुभान अल्लाह, शर्त कहिड़ो आहे? शुक्र ऐं अॻिते रब फरमाए थो वलइन कफरतुम, जेकॾहिं तव्हां नाशुक्री कंदो, मुंहिंजे नेमतुनि जी बेक़दरी कंदो, इन अज़ाबी लशदीद, बिला शक मुंहिंजो अज़ाब ज़ोर सख़्त अज़ाब आहे। इन हिकिड़ी आयत में शुक्रगुज़ारनि जे लाइ वाधारे जो वाइदो आहे, बेशुक्रनि जे लाइ अज़ाब जो वाइदो आहे। जेके बेशुक्र आहिनि ईअं न त उनखे नेमत घटाए छॾींदुसि, न रब फरमाए थो वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, बिला शक मुंहिंजो अज़ाब ज़ोर सख़्त अज़ाब बेशुक्रनि जे। सुवाल इहो आहे त शुक्र पैदा कीअं थिए? असां जेको रब ॾिनो आहे कॾहिं बि शुक्र कोन था अदा कयूं। इहो शुक्र असांखे नसीब कीअं थींदो? उन जी हिकिड़ी सूरत इहा अथव जो पाण खां घटि हैसियत वारनि खे ॾिसो तव्हांखे शुक्र नसीब जी। तव्हां ॿिनि अखियुनि वारा आहियो, काणे खे ॾिसो जी, तव्हांखे हिकिड़ी अखि आहे, तव्हांजे साम्हूं हिकिड़ो ॿिनि अखियुनि वारो आहे, ॿियो वरी ॿिनी अखियुनि वारो आहे, ॿियो अंधो आहे। हिकिड़े खे 2 अखियूं आहिनि, ॿिए खे 2 अखियूं न आहिनि, तव्हांखे हिकिड़ी अखि आहे। पोइ तव्हां उन खे ॾिसंदो जेको 2 अखियुनि वारो आहे, चवंदो अल्लाह उनखे 2 अखियूं, मूंखे हिकिड़ी, मां ऐबदार, मां काणो, बेशुक्री थींदी। पर तव्हां हुन खे ॾिसो जंहिंखे अखियूं आहिनि ई न, 2 कोन ॾिस, पोइ चवंदो शुक्र आहे मुंहिंजा मौला, भला 2 न ॾिनई त हिकिड़ी त ॾिनी अथई न, ॾिसां वायसा त थियो पियो, पंहिंजे सिर पंहिंजे पेरें सिर हलां घुमां थो पियो, मानी टुकुर खाइण पीअण ज़ाल ॿार बचा हलां घुमां पियो थो, मौला हिकिड़ी त ॾिनी अथई, आहे तुंहिंजो शुक्र। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां 2 अखियुनि वारे खे ॾिसंदो त पोइ बेशुक्रा थींदो, जेकॾहिं हिकिड़ी 2 अखियूं जन खे न आहिनि, अंधा आहिनि, उन्हनि खे ॾिसंदो तव्हीं शुक्रगुज़ार थींदो। तव्हां वटि पखो आहे, बिजली जो पखो आहे, तव्हांजे पाड़े वारे वटि एसी आहे, ॿियो तव्हांजे हेॾो पाड़ेसिरी आहे, उन वटि न पखो आहे न एसी आहे, उहो हथ जो विझणो खई वेठो जी। हाणे तव्हां हथ वारो विझणो, तव्हांजे घर में पखो आहे, तव्हां एसी वारे खे ॾिसंदो, चवंदो हुनखे एसी, मूंखे पखो, मुंहिंजा मौला मूंखे त तूं कस ॾेई छॾी आहे, हुनखे एसी ॾिनी अथई, मूंखे पखो आहे। उनखे एसी वारे खे ॾिसंदो, यानी पाण खां मथी लेवल वारे खे ॾिसंदो, तव्हां बेशुक्रा थी वेंदो। पर हुनखे ॾिसो जंहिंजे हथ में विझणो आहे,
चवंदो मुंहिंजा मौला तुंहिंजा शुक्राना आहे भला पखो त ॾिनो अथई न विझड़ो हलाए हलाए निंड अची वञे त वरी मखियूं पियूं पटनि वरी पघर पियो वहे भला पखड़ो ई सही पर सुतो पियो आहे आराम जी निंड त करे थो वठां जी तव्हां वटि वरी टियों मिसाल थो ॾियां तव्हां वटि 5000 रुपया आहे घणा तव्हांजे पासे में हिकिड़ो वेठो आहे उन वटि 5 लख रुपया आहे ऐं ॿियो आहे जंहिं वटि सिर्फ़ु 5 रुपया आहे तव्हां वटि घणा आहिनि 5000 हाणे तव्हां हुन 5 लख वारे खे ॾिसंदव चवंदव हल हुन वटि 5 लख रुपया मूं वटि रुपया 5000 हा मौला मूंखे कस लॻाए छॾी पर जेकॾहिं तव्हां उन खे ॾिसो जंहिं वटि रुपया 5 रुपया आहिनि चवंदो मालिक तुंहिंजा शुक्र आहे हुनखे रुपया 5 रुपया ॾिना अथई मूंखे 5000 ॾिना अथई मालिक तुंहिंजा शुक्र आहे सुभान अल्लाह हमेशह दुनियावी मामलात में तव्हां उन्हनि खे ॾिसंदा कयो जेके तव्हां खां सतह में घटि आहे पोइ तव्हां शुक्रगुज़ार थींदा पाण खां मथी लेवल वारनि खे ॾिसंदो त पोइ तव्हां रब जा नाशुकरा थी वेंदो ऐं नाशुकरो रब खे पसंदि न आहे त इहो तव्हां वटि आसान नुस्ख़ो अथव नेमतुनि खे वधाइण जो सुभान अल्लाह तव्हां कंहिंसां शिकायत न कयो अलाह जी दाह न कयो त मूंखे हीउ थियो साईं मुंहिंजो हीउ कमु न थियो मुंहिंजो हीउ कमु न थियो तूं कहिड़ो फने खां न तूं जेको सोचींदो ईअं थी वञे जो जेको सोचींदो तूं उएं थी वञे इहो शान अलाह जो फ़आलु लिमा युरी रब जीअं सोचींदो आहे जीअं चाहींदो आहे ईअं थी पवंदो इहो अलाह जो शान आहे जीअं चाहे तीअं थी पवे इहो शान कंहिंजो आहे तूं अलाह आहीं या बानू आहीं अलाह आहीं या अब्दुल्ला आहे अब्दुल्ला माना अलाह जो बानू आहीं न बानू नौकर आहे न तुंहिंजो घर में हिकिड़ो नौकर आहे उहो हर ख़्वाहिश तूं हुनजी पूरी कंदे तोखां रोज़ 20 अंगल करे 20 अंगल पूरा कंदेसि तूं नौकर आहीं पंहिंजो औकात में रहो ओतिरो ॾींदोसीं जेतिरी मुंहिंजी मर्ज़ी हूंदी हालांकि तो वटि आहे बि सही ईअं न आहे त को तो वटि न आहे नौकर घुरे थो पियो मूंखे 20,000 रुपया ॾे कल्ह 20,000 न वरी 20,000 ॾे हालांकि तो वटि 20 लख बि पिया आहिनि पर कोन ॾींदेसि छो त तूं मालिक आहीं हू नौकर आहे हुनखे पंहिंजो औकात में रहणो आहे असीं बाना आहियूं हू असांजो रब आहे हू असांजो मालिक आहे हुनजी मर्ज़ी आहे घुरंदासीं अर्ज़ कंदासीं पोइ जेको ॾिनई उहा उनजी मर्ज़ी आहे जेको ॾिनई सां उन में भलाई आहे सुभान अल्लाह जेको ॾिनई न उन में ख़ैर आहे ईअं न चओ त मूंखे ही कस लॻी आहे न कॾहिं कॾहिं माण्हू सोचींदो आहे त हीअ शइ ॾाढी भली आहे या मूंखे मिले हालांकि उहा हुनजे हक़ में भली न हूंदी आहे बेशक उहा हुनजे हक़ में भली न हूंदी आहे पर सोचींदो आहे त हीअ शइ भली आहे मूंखे मिले अलाह ॼाणे थो त हीअ शइ हिन जे फ़ाइदे में आहे या नुक़सान में उनजो हिकिड़ो मिसाल नंढड़ो ॿारड़ो बांबड़ा थो ॾिए पियो तव्हांजे अङण में बांबड़ा ॾींदे साम्हूं टांडा पिया टांडा हवा पई लॻे त उहे चिमकनि पिया ॿरनि पिया ॿारड़े सम्झो त यार इहा भली शइ आहे चिमके थी पई न सां रांदि खेॾां ऐं ॿार जी आदत आहे जेका शइ ॾिसंदो खणी वात में विझंदो आहे हाणे उन टांडनि खे ॾिसी ॿार खे वॾी ख़्वाहिश थी त इन खे खणा इहा शइ भली आहे चिमके थी सुठी आहे खेॾण जी शइ आहे ॿार पंहिंजे सोच मुताबिक़ उनखे सुठी शइ सम्झी खणणु वञे थो ऐं माउ जी नज़र ॿार ते आहे उहा उनखे पोइ ते हटाए थी टांडे खां उनखे पोइ ते हटाए थी ॿार चए थो त न मां वञा रोए थो रड़ियूं थो करे फटके थो छॾ मां इहो टांडो खणा मां उनखे वञणु नथी ॾे ॿुधायो मां सॼण आहे या दुश्मन मां ख़ैर ख़्वाह आहे या बदख़्वाह मां भलो थी सोचे या ख़राब थी सोचे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो तूं हिकिड़ी चिमकंदड़ शइ थो ॾिसी चईंदो इहा शइ मूंखे मिले तोखे चिमकंदे नज़र थी अचे पर तुंहिंजो अकुल उन ॿारड़े जेतिरो आहे
मुंहिंजो रब ॼाणे थो सुभान अल्लाह मुंहिंजे रब खे वधीक इल्मु आहे त मुंहिंजे बाने जे हक़ में कहिड़ी शइ भली आहे कहिड़ी शइ फ़ाइदे वारी आहे सुभान अल्लाह तव्हां सम्झो था ॻाल्हि खे बेशक हा अलाह ताला उहा शइ तोखे नथो ॾिए ऐं तूं वठी थो पिटका करी दिल पर साईं वारो कजे तुंहिंजो मुरीद आहियां मूंखे हीअ शइ न मिली नौकिरी न मिली छोकिरी न मिली फलाणी छोरी जे लाइ मां वज़ीफ़ा पढ़िया दुआऊं घुराए मूंखे न मिली हक़ सोना हक़ अरे हूअ कंहिं ॿिए जे निकाह में आहे हुनजा 5 पुट हुन मां पैदा थियणा आहिनि दिल भर तोखे किथां वठी ॾींदो मुंहिंजा साईं हुनजो फ़ैसिलो थियो पियो आहे हुते हुनजा 5 ॿार थियणा आहिनि उहा तोखे किथां मिलंदी परावन हक़नि ते हक़दा सम्झो था ॻाल्हि खे पुट ईअं न थींदो आहे जीअं तूं सोचींदो जीअं तूं दिलि में रखियो वेठो आहीं न पंहिंजे मन में ॻाल्हियूं हीअं थिए मां हीअं सोचियो आहे मूंखे हीअ शइ मिलणु खपे मूंखे हीअ शइ थियणु खपे सोच पियो भली सोच पियो चओ त हे मूंखे पंहिंजो सॼी सिंध जी गवर्नरी मूंखे मिली वञे ॾिसोरी छो थियो आहे गवर्नर मां गवर्नर थिया पर जंहिंखे रब ॼाणींदो जंहिंजे लाइ जीअं फ़ैसिलो अलाह कंदो उहो हुनजे हक़ में भलो सम्झो था ॻाल्हि खे हा के शयूं इंसान सोचे थो त इहा शइ भली आहे मूंखे इहा मिले मुंहिंजे फ़ाइदे में इहा आहे पर अलाह ॼाणे थो त मुंहिंजे बाने जे हक़ में कहिड़ी शइ तव्हां दुआ ज़रूरु घुरो पंहिंजी चाहत अलाह खे पेश ज़रूरु कयो दुआ खां रुकबो न मुंहिंजा मौला मूंखे हीअ शइ खपे हीअ शइ खपे वॾे खां वॾी शइ घुरण में बि आर न कयो नंढड़े खां नंढड़ी शइ घुरण में बि आर न कयो लूणु कुने जो लूणु खुटी वञे त अलाह खां घुरो मौला मुंहिंजो कुने जो लूणु खुटी आहे मूंखे ॾे पर तव्हांखे जेकॾहिं अलाह खां घुरो मुंहिंजा मौला मूंखे कुतुब बणाए मूंखे ख़ौस बणाए मुंहिंजा मौला मूंखे पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणाए भली घुरोसि मुनासिब हूंदो त ॾींदो भलो हूंदो त वज़ीर आज़म बि करे थो हुनजे के देर कहिड़ी आहे सुभान अल्लाह लल्लू पंजू अले किथां था अचनि उहे ई वज़ीर आज़म थिया वेठा आहिनि ॼाणो न सुञाणो हा यार हा हक़ सोना हक़ असांजो पाकिस्तान त रांदि आहे बणी पई असांजी हुकूमत जन जे हथनि में आहे न उहा रांदि था खेॾनि पिया न अवाम जो हया आहे न शर्म आहे न उन्हनि खे को ख़्यालु आहे त मां कहिड़ा था फ़ैसिला कयूं पिया सो तव्हां वॾे खां वॾी शइ अलाह खां घुरणु चाहियो त ॿार न कयो त हेॾी वॾी शइ कीअं घुरां इहा कीअं मूंखे मिलंदी अलाह ॾियणु चाहे त उहा वॾी शइ बि उन जॻह वॾी न आहे उहा बि आसान नंढड़े खां नंढड़ी शइ बि घुरो वॾे खां वॾी शइ बि घुरो घुरणु कमु तव्हांजो आहे बाक़ी छा थो ॾिए केतिरो थो ॾिए कीअं थो ॾिए कॾहिं थो ॾिए कहिड़े अंदाज़ में थो ॾिए इहा हुनजी मर्ज़ी आहे कॾहिं कॾहिं का शइ माण्हू जवानीअ में घुरंदो आहे मिलंदी वरी पोड़ाइप में वञी ईअं बि थींदो आहे कॾहिं का माण्हू जवानीअ में का शइ घुरी मौला मूंखे हीअ ॾे न मिलियसि ॾाढो रुनो रड़ियो हेॾो होॾो कई पर न मिलियसि ओ पोड़ो थी वियो हलियो आहे ॻाल्हि ई विसरी वियो आहे शइ साॻी मिलियसि थींदो आहे ईअं अलाह जा फ़ैसिला आहे जेको चाहे थो उहे करे थो ऐं जेको करे थो सो भलो थो करे जेको करे थो सो भलो थो करे फ़ैनुल हकीम ला यख़लू अनिल हिकमा हकीम जो को बि कमु हिकमत खां ख़ाली न हूंदो अलाह ताला जल शान जो को बि कमु राज़ हिकमत दानाई खां ख़ाली न हूंदो आहे उन हर कम में अलाह ताला जे तरफ़ां भलाई हूंदी सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेठो पंहिंजी जमायत सां किरड़ी मथां ईअं अंडो किरड़ी जो किरियो हज़रत मूसा जे बदन ते लॻो अंडो भॼी नंढड़ो अंडो थींदो आहे किरड़ी जो तव्हां अंडो ॾिठो नंढड़ो भॻो त हज़रत मूसा जे कपिड़नि खे लॻो कावड़ जी नज़र जलाली नबी हीअं ॾिसी चई मुंहिंजा मौला इन किरड़ी खे छो पैदा कयो अथई भला इहा जे न पैदा करी हा त तुंहिंजे जान में खोट त कोन अचे हा इन खे छो पैदा कयो अथई रब फरमाए त मूसा
केतिरो अरसो थियो आहे या किरड़ी मूंखे रोज़ पुछंदी आहे त मौला मूसा खे छो पैदा कयो अथई? हक़ सोना हक़ सम्झो था अल्लाह तबारक व तआला जल शानहू जी हर कम में हिकमत आहे, राज़ आहे। रब करीम जेको करे थो सो उहो भलो थो करे। अॻे बि हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई हुयमि, वरी यादि अची वई आहे ॿुधायांव। हिकिड़ो फ़क़ीर हो, सो सुतो पियो हो वण जे हेठों। हेठि छांहे जी वल हुई, छांव खरो अथव? जी जी हेतिरी वल हेॾो छांव, वल नंढड़ी कमज़ोर सनड़ी, मेवो हेॾो वॾो, ऐं वण को ॿेर हुई या अंब हो या निम हुई या कहिड़ी बि शइ, को वण हुयो अंब हेतिरो, वण हेॾो मेवो हेतिरो, ऐं वल हेतिरी मेवो हेॾो। दिलि में पिए चए मुंहिंजा मौला फ़ैसिलो कीअं कयो अथई, हेॾो वॾो वण ऐं मेवो हेतिरो, ऐं हेतिरी वल थियण त ईअं खपे हा त वल नंढड़ी आहे त मेवो बि नंढड़ो हुजे हा, वण वॾो आहे त मेवो बि वॾो हुजे हा। ईअं सोचे पियो त जीअं हवा जो झूटो आयो तो मथां उहा अंबड़ी जो किरीअ ते टिकण में लॻो। बस 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 मौला सम्झ में अची वियो, जेको कयो अथई सही कयो अथई। सुभान अल्लाह। असांखे बि कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं पोइ सम्झ में ईंदियूं आहिनि जॾहिं इहो मथे में लॻंदी आहे अंबड़ी। अल्लाह करीम दिल शानू शाल असांखे सब्र जी तौफ़ीक़ ॾिए, शुक्र जी तौफ़ीक़ ॾिए, रब जी रज़ा ते राज़ी रहण जी तौफ़ीक़ ॾिए। बसि इहो दिलि में सोचे छॾियो त पंहिंजे रब जा शुक्रगुज़ार ॻाल्हि यादि रहंदी। इहो तव्हांजे ज़िंदगी जो वज़ीफ़ो आहे, सॼी ज़िंदगी जो। थोरी नेमत मिले घणी नेमत मिले चओ शुक्र अल्लाह। शुक्र अल्लाह। अल्लाह करीम जल शानो असां सभिनी खे शुक्रगुज़ार बणाए। छा मसलो आहे?